जी, इस वक्त मैं मौजूद हूँ रज़ा मोहम्मद खोसा लिंक रोड पर। ये रोड जो है कई सालों से टूट फूट का शिकार है। मजीद मालूम करते हैं यहाँ आने जाने वाले मुसाफिरों से, इसी हवाले से उनका क्या कहना है। सवारी लोड आहे न जो टायर ख़राब थियनि था, गाॾी ख़राब थियनि था, रोड न आहे को, असांजो रस्तो ख़राब आहे, ज़ुल्म आहे, गाॾी जो ख़र्चा आहिनि वॾी, असां ग़रीब काॾे वञूं, ज़लील थी विया आहियूं। रोड खे ठाहियो, जेके हिकु बार ठाहिनि था 10 ॾींहं जो पोयूं वरी ख़राब थी वञनि था। अहिड़नि खे पैसा मिलनि था, न असांजे कम में अचनि था, न असांजी रोड ठहे थो। महिरबानी करे असांजी हिन रोड खे मरम्मत कयो ऐं असांजे लाइ ख़ुशहाल थी असांजो मदद कयो, महिरबानी करे। अबा खाई वञनि था, पैसा वठी खाई वञनि था, रोड जे लाइ रोड कोन थो ठहे। महिरबानी करे असांखे वॾनि खे असांजी गुज़ारिश आहे त हिन रोड खे मज़बूत इहो ईअं ई रोड आहे, हिन रक्शे सां बि हालत आहे असांजी वयल लॻो पियो आहे। 5-10 मिंटनि जो पंधु आहे, ॾिसे थो कलाकु ॾेढ असां ख़राबु करे 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 वयल में फासी विया आहियूं। पोइ आहे ई कोई ॿुधण वारो ई कोई कोन्हे। हे मस मिड़ई कोई आयो आहे त चए थो आहियूं। आपने मुसाफिरों की बात सुनने वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह रोड के वजीर से मुतालबा किया, खुदारा इस रोड की मरामती काम करवा के हमें इस दुश्वारी से बचाया जाए। मोहम्मद उस्मान टावरी के साथ इस्लाम दीन बंगवार, वश न्यूज़, कंदककोट।